अॼु जी कहाणी भी दिलचस्प ऐं वणंदड़ आहे। उन में सम्झाणी माना सोच वीचार ऐं अकुल जी ॻाल्हि आहे, फ़क़ति उन माण्हूअ जे लाइ जेको गौर फ़िक्र करे थो। हिकु शागिर्द हिकिड़े ॾींहुं पंहिंजे स्कूल में आयो। हुन खे हिकु बहितरीन वाच पातल हुई। हुन जे दोस्तनि जो उहा वाच ॾिठी त उन्हनि हुन खां क़ीमत पुछी ऐं वाच एॾी त प्यारी हुई जो उहा हुन खे ठही रही हुई। समूरा दोस्त उहा वाच ॾिसी रहिया हुया त हिकिड़े छोकिरे जे ज़हन में उहा लालच पैदा थी त छो न इहा वाच इहा चोराइजे ऐं इन खां इहा वाच खसिजे। जेको छोकिरो उहा वाच पाए आयो उहो हुन छोकिरे जी उहा लालच सोच ऐं वीचार खे पढ़ी वियो ऐं हुन जी अखियुनि खे गौर सां ॾिठो त हू हुन खे सम्झी वियो। जॾहिं ब्रेक टाइम थियो त उन छोकिरे उहा वाच लाहे उन ई छोकिरे जे बैग में रखी जेको लालच सां उन वाच खे ॾिसी रहियो ऐं पाण ॿाहिरि क्रिकेट खेॾणु वियो। छोकिरो चोरी करणु चाहे पियो। उन ॾिठो त हीउ रांदि खेॾी रहियो आहे। उहो उन मैदान तां निकिरी क्लास में आयो ऐं समूरियूं बैग्स चेक करणु लॻो त जीअं हू वाच खणी सघे, पर हुन खे वाच ॾिसण में कोन आई। ओचितो क्लास में ॿियो छोकिरो आयो त हुन बैग बंदि करे ऐं वापसि मैदान ते खेॾणु आयो। हुन सोचियो त कंहिं ॿिए ॾींहं ते हूअ वाच ज़रूरु खणंदो। ॿिए ॾींहुं ब्रेक टाइम ते हुन छोकिरे पंहिंजी वाच लाथी ऐं वाच उन ई छोकिरे जे बैग में रखी जेको चोरी करणु चाहे पियो, पर हुन खे उहा ख़बर ई कान हुई त वाच हुन जी बैग में आहे। हलंदड़ रांदि में जेको छोकिरो वाच चोराइणु चाहे पियो उहो वापसि क्लास में आयो। ॿियनि समूरनि जा बैग्स चेक कयईं सवाइ पंहिंजे, त हुन खे वाच किथे बि ॾिसण में कान आई। हू वापसि मैदान में आयो, पर हिन जो चहिरो लथल हुयो। जंहिं छोकिरे जी वाच हुई उहो हिन जे चहिरे खे गौर सां ॾिसी रहियो ऐं मुस्कुराए रहियो ऐं सम्झी वियो हुयो त हिन खे वाच न मिली आहे। वाच जेको चोरी करणु चाहे पियो उन सोचियो त 3 ॾींहं ते हू ज़रूरु उहा वाच खणंदो ऐं हू कंहिं न कंहिं बहाने सां ॾिसंदो त हू वाच किथे थो रखे, छो जो हुन खे मैदान ते उहा वाच पातल कान हूंदी। ॿियो ॾींहुं बि वाच जो मालिक जेको छोकिरो हुयो उहो बेफ़िक्र थी पंहिंजी वाच लाइ साॻे ई छोकिरे जे बैग में रखी ऐं ॿाहिरि पंहिंजे दोस्तनि सां रांदि खेॾणु वियो। जेको छोकिरो चोरी करणु चाहे पियो उहो वापसि क्लास में आयो ऐं क्लास में समूरियूं बैग्स चेक कयईं सवाइ पंहिंजी बैग जे, त ओचितो क्लास में जो पटेवालो अंदरि दाख़िल थियो त हुन बैग बंदि करे ॿाहिरि निकिरी वियो। जॾहिं मोकल थी त उहो साइकिल ते गॾु वापसि घर ईंदा हुआ त नेठि जेको छोकिरो चोरी करणु चाहे पियो हुन छोकिरो जेको वाच जो मालिक हो उन खे बीहारे चयईं त दोस्त बीह हिते, मूंखे तोखां हिकिड़ी ॻाल्हि पुछणी आहे। छोकिरो चोरी करणु चाहे पियो उन हुन खे चयो त मां 3 ॾींहं मुसलसल कोशिशि करे रहियो आहियां त तुंहिंजी वाच खणां। मूंखे वाच पसंदि आहे पर मूंखे वाच मिले कान थी। मां अॼु बि कोशिशि करणु वियुसि पर मूंखे उहा वाच न मिली। तूं किथे थो रखें इहो त मूंखे ॿुधाए। जंहिं छोकिरे जी वाच हुई उन मुस्कुराए चयो त मां जंहिं ॾींहुं क्लास में आयो हुउसि त मां तोखे ॾिसी सम्झी वियो हुउसि त तूं वाच चोरी कंदे, तंहिंजे करे उहा वाच रुॻो मां तुंहिंजी बैग में रखंदो हुयुसि ऐं तूं ॿियूं समूरियूं बैग्स ॻोल्हींदे सवाइ पंहिंजी बैग जे, तंहिंजे करे तोखे उहा वाच न मिली। इहा वाच वारे छोकिरे हुन खे उहा वाच गिफ्ट करे ॾिनी ऐं हू छोकिरो ख़ुशि थी वापसि हलियो वियो। असांजी ज़िंदगी बि ईअं ई आहे। असांजा मसइला असां सां ई वास्तो रखनि थियूं, पर असां उन्हनि जा हल कंहिं ॿी जॻह ते ॻोल्हींदा रहंदा आहियूं। जेकॾहिं असां मुतमइन तरीक़े सां ख़ामोशीअ सां का घड़ी शाम जो या सुबुह जो या अकेलाईअ में घुमंदे पंहिंजो पाण उन मसइले ते गौर कयूं त मां सम्झां थो त असां उहो मसइलो हल करे सघूं था। पर जेकॾहिं असां उन खे हर ॿी जॻह ते ॻोल्हण जी कोशिशि कंदासीं त न उहो मसइलो हल थींदो, न ई असांजी परेशानी ख़तमु थींदी।